हाणे बीही रहो। अल्लाह जे वलीअ जे ज़बान मां निकितो बीही रहो तो बीहजी वियो। माण्हू डोड़ंदा विया। सैयद अब्दुर्रहमान खे ॿुधायो साईं नार बीहजी वियो। हा नार बीठो आहे ते हाओ कीअं बीठो? जे हिकिड़ो शख़्स आयो उन चयो नार बीही रहो त बीही रहियो आहे। हज़रत सैयद अब्दुर्रहमान फरमाए थो अदा असांजो वक़्तु पूरो थी वियो। उच्च जो मालिक जलालुद्दीन पहुची वियो। असांजी मंज़िल हाणे पूरी थी वई। असली जेको उच्च जो मालिक आहे सो अची वियो आहे। असां अमानत तौर वेठासीं। सलाम वालेकुम असां हलूं था। ईअं करे पोती जो विछाए ताणे सुम्ही पियो त दम परवाज़ थी वियो। हज़रत शाह जलालुद्दीन खे ॿुधायूं मथां अची बीठो आहे। बी अफ़सोस थो करे हाय हाय बुखारा खां हलियो सतो जो दीदार कयां पर ज़िंदगीअ में दीदार कोन थियो। तूं मोकिलाए वियो आहे। शाह जलालुद्दीन गुस्ल ॼारियो आहे कफ़न पारायो आहे। हुनजी जनाज़े जी नमाज़ पढ़ाई आहे। हुनजी क़ब्र खणाई आहे। हुनजे मथां कुबो ठहिरायो आहे। पर हुनजी कमाई 40 साल नारो हलियो पर नालो उनजो कोन्हे। उच्च वारे बगदा उच्च वारे सोहणे जलालुद्दीन सुर्खपोश जो नालो आहे। एॾो कामिल वली आहे पर उनजी भी मंज़िल पूरी कान थी आहे। वो उच्च मां हलियो आहे। लकी शाह सदर ते सदरुद्दीन खां जी दुआ कराई अथई। वाह जो सदरुद्दीन तुंहिंजे नाले तां कुर्बान वञा। हे असांजे सिंध जे कामिलनि जो मुजादा फ़ैज़ आहे जंहिंखे ख़ुदा ताला फैज़ वारो बणाए। पर आहिनि छा लिकल लोक में ईअं कुंडड़ी में वेठा आहिनि। शोहरत खे पसंदि कोन कंदा आहिनि। ख़ुदा तबारक व तआला हुनखे वॾो मक़ाम मर्तबो अता फरमायो आहे। तव्हांखे ख़बर आहे हज़रत शेख सहरुद्दीन जो जेको शेखुल मशाइख़ आहे हज़रत साईं गौसल आलमीन गौस बहावल हक़ मुल्तान शरीफ़ वारा कामिल वलीउल्लाह आहे। उहो बि मुल्तान मां हली हज़रत शाह सदर सईद रहमतुल्लाह अलैहि वटि आयो आहे। ये मां तारीख़ी ॻाल्हि पे ॿुधायां का धुकेबाज़ी जी ॻाल्हि कान्हे। इहे सभु कामिल वली हिन दरवेश जी दरबार में ईंदा रहिया ऐं इहो दरवेश ईअं लिको रहियो कंहिंखे ख़बर कान्हे का। उनजी ख़ानदान वारनि खे चइबो आहे लकियारी सादात। सम्झो था न साईं जेके सिंध में लकियारी सैयद आहिनि उहे सभु औलाद शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह अलैहि आहिनि। सिंध जो कामिल अकमल वली हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी बि उन्हनि जी औलाद आहे। जंहिं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि थरन बरण में झर झंग में ला इलाहा इल्लल्लाह जो लोलियूं लॻाए छॾियूं कचल कल्ब साफ़ फरमाए छॾिया जंहिंजो फैज़ अॼु बि जारी आहे इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं जारी रहंदो। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो ॻाल्हि पे कम शाह अब्दुल करीम जी यादि आला विसरी वई। असां छा चवंदा आहियूं सिंध वारा शाह करीम मुजादा जीअं न हिंदुस्तान में शाह वलीउल्लाह पंहिंजे दौर जो मुहद्दिस हो ऐं नाले वारो मुहद्दिस हो। ख़ुदा जो कसम आहे पूरे हिंदुस्तान में दिल्लीअ में हिकिड़ो शाह वलीउल्लाह मुहद्दिस हो। असांजे सिंध में उन ज़माने में 8 मुहद्दिस हा जेके शाह वलीउल्लाह जे पाए जा हा। उनमें जा हिकिड़ो हज़रत शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह अलैहि जेको शाह वलीउल्लाह खां बि अॻु में थी गुज़रियो आहे। एॾो वॾो मुहद्दिस हो जो हुन जे पाए जो सिंध में आलिम थियो ई कोन्हे। बुज़ुर्ग पंहिंजो मदरसो हलाईंदो हो। मदरसे जे तालिबुल इल्मनि जा लोटा करा पाण भरींदो हो। दिला पाणीअ जा पाण भरींदो हो। अठे ॾिहाड़े शागिर्दनि जा कपिड़ा पाण धोअंदो हो। सुबुह जे टाइम ते मथे ते लोटी खणी शहर मां लस्सी वठी मानी वठी तालिबनि खे फ़क़्र करे पाण खाराईंदो हो। जंहिं मानी खयो ईंदो त लस्सी मुबारक ॾाढी मुबारक मां वहंदी हुई। तालिब चवंदा हुआ क़िबला कौड़ा असां पाण भरियूं। चवंदो न तव्हां मुंहिंजे मुहम्मद मिठे जा महिमान आहियो। रसूल जी शरीयत पढ़ायो तव्हांजी ख़िदमत मां कंदुसि। और मुसलमानों अवां मदरसन ते तवज्जो कोन था ॾियो। अवां जो हेॾो सारो लाड़काणो डिवीज़न जो शहर आहे। अहले सुन्नत जमात जो मदरसो अहिड़ो मिसाली मदरसा तयार फरमायो जो मुंहिंजा दोस्त जीअं तव्हां कसरत सां हिते आहियो अल्हम्दुलिल्लाह हिते पीर बि घणा आहिनि शाइर बि घणा आहिनि सियासतदान बि घणा आहिनि सुन्नी बि घणा आहिनि। इहे निभागा त ॿटड़े आहिनि मुंहिंजा त नानी वारा 4 कन आहिनि। अव्हां खे ख़ुदा अक्सरियत अता फरमाई आहे। इहे सभु पीर फ़क़ीर मौलवी गॾिजी करे अहिड़ो मदरसो क़ाइमु कयो जो यूनिवर्सिटीअ जे लेवल ते लाड़काणे में मदरसो हुजे। ख़ुदा खां दुआ आहे शर ख़ुदा तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाईंदो। अॼु मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो मूंखे साईं हज़रत मौलाना बदरुद्दीन साहब ॿुधायो आहे त ही मदरसो जेको अली गोहर आबाद वारो हो हज़रत क़िबला मौलाना मुफ्ती मोहम्मद साले साईं रहमतुल्लाह अलैहि जेको क़ाइमु फरमायो हो उनखे वरी नए सिर सां ठाराए नए नमूने सां हलाइण जी कोशिशि कई वई आहे। अव्हांखे मुंहिंजी अपील आहे कोशिशि कयो तवजो कयो पंहिंजा बच्चा मदरसनि में छॾियो ऐं मदरसनि जी माली ताउन कयो इमदाद कयो। इंशाअल्लाह अहले सुन्नत जा मोर्चा आहिनि कारखाना आहिनि जितां नबी करीम जा आशिक़ पैदा थींदा रहंदा। ताउन कंदो साढा न 3 माण्हुनि हथु खयो आहे चुप कयो वेठा हो। अब ताउन कंदव न चओ इंशाअल्लाह 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 अल्लाह तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए। दीनी मदरसनि सां ताउन कयो। ये वहाबनि खे मुंहिंजा अदा टिकी बि न ॾियो।
चंदो तो नजर मामी मने जो नाग खे था खीर पीआरियो कीअं नाग खे खीर पीआरिबो त डंगो हणंदो न था इन नाग जो इलाजा मोचड़ो पादर सां मुंडी चिथियो ने मुंहिंजा दोस्त अहले सुन्नत जे मदरसनि जी ख़िदमत कयो त के आशिक़ रसूल पैदा थियनि। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो हज़रत शाह अब्दुल करीम बुलडी वारा जॾहिं दुनिया मां रहलत था कनि त रहलत वारे टाइम ते साईं जो जनाज़ो पढ़ियो अथनि। सवन जे तादाद में हाफ़िज़, हज़ारनि जे तादाद में आलिम, लखनि जे तादाद में ॿी ख़ल्का जनाज़ो पढ़ी जंहिं महिल कब्रिस्तान में आया लाश कब्र जे मथां रखी अंदरि कब्र में लाहिनि था त कब्र मां आवाज़ पियो अचे। काथो पियो आवाज़ अचे? छा पियो अचे? भली आहे काध मूं निमाणीअ निंझरे हुया पुराणा पाद पर तुंहिंजे नीह नवा कया। ओ अल्लाह जा कामिल वली भली आए तुझे ला मां कब्र भी इंतजार में आया अग में खाली मिट्टी हुयसि पर तू अल्लाह जे वली जे अचण सां करे मुंहिंजा नीह भी नवा थी पवंदा। जंहिं ते अल्लाह जे वली जो जिस्म लॻंदो आहे उते अनवार इलाही जी बारिश हूंदी आहे। इहो इन जो सबबु हूंदो आहे जो इहे सभु आशिक़ पंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे दर ते हाज़िरी ॾींदा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान पाक में फरमायो आहे जाऊक तो हबीब जे दर ते अचनि फस्तगफिरुल्लाह अल्लाह का माफ़ी वठनि वस्तगफर लहुमुर रसूल रुगो अल्लाह का माफ़ी न वठनि पर रसूल जी ज़ात भी उन्हनि जे लाइ सिफारिश करे पोइ छा निकिरंदो नतीजो लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। ओ मुंहिंजा प्यारा नबी जॾहिं तो महबूब मुहम्मद करीम जो वसीलो वठंदा ऐं तुंहिंजी सिफारिश कराईंदा ऐं तूं बि उन्हनि जी सिफारिश कंदे तुंहिंजे सिफारिश खां बाद में ई अल्लाह हिननि खे माफ़ कंदो। जे नबी सिफारिश न कंदो त अल्लाह बि माफ़ कोन कंदो ऐं नबी उन्हनि जी सिफारिश कंदो जेके या रसूल अल्लाह चवंदा नबी करीम खे सॾींदा नबी करीम जे शफ़ाअत जो इक़रार कंदा जेके नबी करीम जे शफ़ाअत जा मुनकिर आहिनि ऐं या रसूल अल्लाह जा क़ाइल न आहिनि या मुहम्मद करे नबी पाक खे कोन पुकारींदा भली अल्लाह जे रसूल जे दर ते अचनि भली ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवनि पर नबी पाक खे सॾण जा क़ाइल न आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमातो मुनाफ़िक़ आहिनि मां उनखे माफ़ कोन फरमाईंदुसि। ओ मुस्लमानो ख़ुदा माफ़ तॾहिं कंदो आहे जॾहिं मुस्तफ़ा जी दामन वठबी आहे। मां कल ताज़ो तफ़सीर इब्ने कसीर वेठे पढ़ियो इन आयत जे शरह में इब्ने कसीर वारे मज़ेदार ॻाल्हि लिखी आहे ज़रूर पर त मां तोखे इब्ने कसीर जी ॻाल्हि ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मां इब्ने कसीर जो हवालो इन जे करे थो ॾियां जो देवबंदी घणो करे इब्ने कसीर जो हवालो ॾींदा त इहो मुवाहिद हो इहो सचो हो पर इन वरी अहिड़ा कम लाथा अथनि ठाहे ठाहे हिननि जे लेखे त बसि का हिकु ॿ ॻाल्हि असांजे फ़ाइदे जी थी वई त असांजो थी वियो ठीकु आहे तव्हांजो ई भला तव्हांजो जे तव्हांजो आहे त ॻाल्हि ॿुधो। इब्ने कसीर वारो इन आयत जे हेठां थो लिखे कहिड़ी आयत इहा जेका मूं तव्हां जे आॾो पढ़ी आहे त जाऊक फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। लिखे थो त हिकिड़ो शख़्स हो जंहिंजो नालो हो उतबी। छा नालो हुसि? उतबी आइन ते तारो बे ये उतबी। उतबी नाले वारो शख़्स आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते मुजावर थी रहंदो आहे। उतबी थो चवे मां वेठो हां कुन्तु हादिरन इंद क़ब्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उतबी थो चवे हिकिड़े ॾिहाड़े मां नबी पाक जे मज़ार शरीफ़ ते हाज़िरी जो वेठो ॼां जा अराबियुन हिकिड़ो झंगली माण्हू आयो बहराड़ी जो माण्हू आयो महबूब जे साम्हूं बि अर्ज़ करण लॻो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। सभई चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। उन झंगली माण्हू एराबी माण्हू सलातो सलाम पढ़ण खां बाद में
नबी करीम खे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, अल्लाह क़ुरान मोकिलियो, तूं क़ुरान खणी आए, उहो क़ुरान तो पढ़ी ॿुधायो। उन क़ुरान में लिखियल आहे, जाऊक फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल, यानी जेके ज़ुल्म कनि से तो वटि अचनि, तूं हुननि जी सिफारिश कर, अलाह हुनखे माफ़ी ॾींदो। या रसूल अल्लाह, मां ज़ुल्म कयो आहे, जान ते ॾाढो गुनहगार आहियां, उन अल्लाह जे क़ुरान मुताबिक़ तो मुहम्मद वटि हली आयो आहियां, मूंखे माफ़ी वठी ॾे। छा करे ॾे? मूंखे माफ़ी वठी ॾे। उतबी थो चवे, ॿ टे दफ़ा इहे अर्ज़ करे ईअं रवानो थी वियो। अहिड़ा बि झंगली माण्हू इहे अखर ईअं चई त मां क़ुरान पढ़ियो आहे, अलाह नाज़िल कयो आहे त वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक, इहा आयत मां पढ़ी आहे, मां बि ज़ुल्म कयो आहे, तो वटि आयो आहियां, ऐं अल्लाह जा हबीब गुनाहनि जा अंबार खणी तोखां सवाइ ॿियो कंहिंजे दर ते वञा, हाणे तूं सिफारिश कर त ख़ुदा माफ़ करे। उतबी थो चवे, इहे लफ़्ज़ चई रवानो थी वियो आहे, अञा हो पुठीरो कोन थियो आहे, मूंखे निंड अची वई, भित खे टेकड़े वेठो आहियां, अख सां लॻी आहे, अञा जो निहारियां त मुहम्मद मुस्तफ़ा खे मूंखे ॾिठुमि, सरकार फरमाइनि, या उतबी अलहिक़िल ऐराबी, ओ उतबी तकड़ो तकड़ो वञी ऐराबीअ खे चओ त क़द गफ़रल्लाहु लक, मां मुहम्मद तोखे मुबारक थो ॾियां, तोखे अल्लाह बख़्शे छॾियो आहे। या रसूल अल्लाह, हक चार या अली या दस्तगीर। मां तव्हांखे नारण खो न झलियो आहे, तव्हां मथे ते चढ़ी आहियो। मां पे चयो मुड़ंदो पर तव्हां हो सबक़ विसरी थो वञे, शायदि मुंझाए था वेठो, यार ई मज़ो छॾे थो वञे कमु। ॿुधो वेही ॿ टे ॻाल्हियूं, मुंहिंजा प्यारा दोस्त पोइ वरी चवंदोसीं अञा हलो अञा काॾे हलां, ॿुधो त हलां न, सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तो अज़ीज़ो, उतबी थो चवे, अख खुली वई आहे, डोड़ंदो थो वञा पियो, अञा जो निहारियां त मस्जिद नबवी खां ॿाहिरि निकिरी ओ एराबी वञे थो पियो, डोड़ी वञी बाहि खां वरितोमांसि, चयोमांसि, ओ एराबी, तुंहिंजो फलाणो नालो आहे? चए हाओ। चए मुबारक हुजई, छाजी थो मुबारक जे? चए रसूलुल्लाह मूंखे चयो आहे, इन उतबीअ, मां उतबीअ खे चयो अथई, इन एराबी खे चयो त ख़ुदा तोखे बख़्शे छॾियो। शाह साहब फरमाइनि था, पाए पौंद बिचीअ में अंगण जे अचम, अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजम, पोइ तोड़ी लख हुजम तब माफ़ियूं ॾिजन में धरा। असांजो ईमान आहे त अहले सुन्नत जमात वारनि जो चाढ़ो सवाइ नबी जे आहे कोन? आओ या न? सवाइ नबी जे चाढ़ो आहे? नबी करीम जी ज़ात बाबरकात शफ़ात फरमाईंदा, सारो जहान नफ़्सा नफ़्सी में हूंदो, ऐं मुहम्मद मुस्तफ़ा फरमाईंदो उम्मती। छा फरमाईंदा? उम्मती उम्मती। माण्हू चवंदा, नबी चवंदा नफ़्सी नफ़्सी, नबी सही फरमाईंदो उम्मती उम्मती। मुंहिंजो प्यारो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत खे ईअं तलाश कंदो जीअं माउ पंहिंजा बच्चा ॻोल्हींदी आहे। ओ मुंहिंजा अदा, रुगो नबी करीम जी शफ़ात उम्मत ते कान्हे का, पर हदीस शफ़ात में मशहूर आहे त आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं बमाए उम्मतुनि जे सभु नबी मुस्तफ़ा जे दरवाज़े ते ईंदा, सभु नबी पाक जी दामन वठी ख़ुदा जे दरबार में सफ़ारिश कंदा, ऐं मुहम्मद करीम जी ज़ात रब जे दरबार में सजदो करे सभिनी खे माफ़ी वठी ॾींदो। ख़ुदा जे हबीब जे दर ते जंहिंमहिल काइनात ईंदी त नबी पाक अलैहिस्सलाम खां अॻु में नबियनि छा चयो हो? नफ़्सी नफ़्सी। छा चयो हो? ॾाढे त चयो, छा चयो हो? मुस्तफ़ा छा चवंदा? हिकिड़े उर्दू शाइर मज़ेदार ॻाल्हि कई आहे, चवे थो, ते अर्श सजदे में सर को झुकाया, बिखर करके जुल्फों ने ये रंग लाया, खुदा ने ये कहकर नबी को उठाया कि प्यारे तेरे गेसू क्या मांगते हैं।
मुझो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे अर्श जे आॾो सर्ब सुजूद थींदो। अहिड़ी हबीब खे तकड़ हूंदी जो नबी करीम दस्तार बि कोन पाईंदो। सिर मुबारक नबी पाक जो खुलियो हूंदो। खुले सिर सां मुस्तफ़ा जमल सजदो कंदो त हबीब जा वार मुबारक बि ज़मीन ते किरी पवंदा। खुदा ताला हबीब खे चवंदो मुंहिंजा मिठड़ा तो त सजदो कयो आहे, पर मुंहिंजे अर्श जे आॾो तुंहिंजे ज़ुल्फनि बि सजदो कयो आहे। मुंहिंजा हबीब तूं त छॾ, तुंहिंजा ज़ुल्फ छा था घुरनि, जेका तुंहिंजे ज़ुल्फनि जी तमन्ना आहे सा मां अल्लाह पूरी थो कयां। खुदा जो हबीब छा चवंदो? मोहम्मद ने रोकर कहा या इलाही, मांगती है मेरे गेसूं की सियाही। मोला मां तो कुछ कोन थो घुरां, हिकिड़ी ॻाल्हि थो घुरां। छा थो घुरी? मोहम्मद ने रोकर कहा या इलाही, मांगती है मेरे गेसूं की सियाही। गुनहगार उम्मत की कर दे रिहाई, यही मेरे गेसू दुआ मांगते हैं। या अल्लाह कुछ कोन थो घुरां, इहो थो घुरां त जेके आशिक गॾु थिया वेठा आहिनि मूं महबूब जो नालो ॿुधी ठरंदा हुननि खे माफ़ फरमा। खुदा वटां कहिड़ी वर्दी मिलंदी? न कोन थो माफ़ कयां। अरे मां वाह जो लकार आहियां न। खुदा छा चवंदो? शाइर थो चवे मुंहिंजा अदा हदीस जो तर्जुमो थो करे। अल्लाह ताला फरमाईंदो खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद, मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद। मुझा महबूब घबराने की जरूरत ही काने का। खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद, मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद। जिसे चाहे तू बख्श वाले मोहम्मद, के प्यारे तेरी हम रजा मांगते हैं, के प्यारे तेरी हम रजा मांगते हैं। अल्लाह ताला पांजे हबीब के फरमाईंदो मुंहिंजा हबीब इरफा रासक सल तो त मुंहिंजा महबूब सजदे जो टाइम न आहे। मथो मुबारक मथे खड़ घुर त ॼाए, ही को सजदे जो टाइम आहे? मुंहिंजा हबीब सजदे जो टाइम कोन्हे। तो सजदा करे 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 मां अल्लाह खे अहिड़ो राज़ी कयो आहे जो अॼु सजदे जो टाइम कोन्हे, अॼु घुरण जो टाइम आहे। तोखे क़ुरान में मां कोन चयो हो वल सौफ योतीक रब्बुक फतरदा। ओ मुंहिंजा हबीब तोखे एतिरो अल्लाह अता कंदो जो तूं राज़ी थी वेंदे। जहान चवंदो अल्लाह राज़ी हुजे, मां अल्लाह तो चवां मुंहिंजो मुहम्मद राज़ी हुजे। समझो दाल आहे न? इन जे करे तो सोहणे पीर गफ़ारी फरमायो आहे न साईं, हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी। सब चो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। अरे हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। ओ लाड़काने वारा चओ त मोहब्बत सां मुस्तफ़ा जो सहरो आहे। हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी, अहमद मुख्तार दी। सारी दुनिया सारी कायनात अरब खां अजम ताईं तात सरा खां लामकान ताईं नंढे वॾे जे ज़ुबान ते आहे रब राज़ी हुजे। रब थो चवे मुंहिंजो मुहम्मद राज़ी हुजे। कुल्लुहुम यतलबून रदाई व अना अतलब रदाक या मुहम्मद। सॼो जहान चवंदो आहे अल्लाह राज़ी हुजे, पर अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मुंहिंजो मुहम्मद मिठो राज़ी हुजे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जो मां सिर सज्जे में रखंदुसि, ख़ुदा वटां मूंखे इज़्न मिलंदो, पोइ मां कंहिंजी शफ़ाअत कंदुसि। ॿुधायां? अदा ॿुधायां? दुरूद पर त ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था पिया मां उन जी शफ़ाअत कंदुसि, उनखे जन्नत में वठी वेंदुसि जंहिंजे दिल में राईअ जे दाणे जेतिरी बि मां मुहम्मद सां मुहबत हूंदी।
राईअ जे दाणे जेतिरी बि मूंसां मुहबत हूंदी तंहिंखे जन्नत ॾे वठी मुंहिंजा सोना अल्लामा अली कारी लिखियो आहे वॾो मुहक़िक़ आहे हनफी आलिम आहे मके शरीफ़ जो मुहद्दिस थी गुज़रियो आहे उन बुज़ुर्ग लिखियो आहे मुताख़िरीन उलमा किराम में मुस्तनद आलिम दीन आहे फरमाए थो हिकिड़ो शख़्स हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हमेशा उर्स कंदो हो छा कंदो आहे दा ॾाढे जो छा कंदो नबी करीम जो जंहिंखे चइबो आहे मीलादुन नबी छा कंदो हो जंहिंजे मथां वहाबी कावड़ा बीठा आहिनि अॻे दफ़े लाड़काणे में सादात मस्जिद में 94 में मां तकीर कई मीलादुन नबी ते ॻाल्हायमि तव्हांजे लाड़काणे जो मुलो छितो थी पियो काथे आहे सबूत किथे आहे कूड़ा कंहिं बि कान कई आहे बिदअत आहे 600 साल खां पोइ बिदअत शुरू थी पई आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था हिकिड़े ॾिहाड़े उन बुज़ुर्ग कामिल वली नबी करीम जे ज़ात जो दीदार कयो आहे सरकार के चवे तो या रसूल अल्लाह साल गुज़री आहे मां अव्हां जी मीलाद मल्हाईंदो आहियां अव्हां जो उर्स कंदो आहियां ॿियो ख़बर इहो कमु जाइज़ आहे या नाजाइज़ आहे अव्हां खे पसंदि आहे या ना पसंदि आहे नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मन फरह बिना फरहना बिही ओ मुंहिंजे उर्स करण वारा ॿियो तोखे कुझु बि कोन थो ॿुधायां एतिरो ज़रूर थो ॿुधायां त जेको असांजी ख़ुशी मल्हाईंदो आहे मां मुहम्मद उन खां ख़ुशि आहियां अबा लाड़काणे वारा ख़ुशि थियो था अब्दुल रहीम अचे हा न साईं पोइ तरी त मां बचां थो न साईं पर जे तव्हां नाराज़ हुजो त मां अचां घुराईंदो ई कोन मुंहिंजी दिलि बि कान चवंदी पर तव्हां ख़ुशि था थियो त मां बचां थो त महबूब जे शान ॿुधण वारा परवाना मौजूद आहिनि त नबी करीम जी ज़ात बाबरकात मां तमसील नथो ॾियां तशबीह नथो ॾियां अर्ज़ थो हिकिड़ो कयां मां अदना ग़ुलामनि जे ग़ुलामनि जो ग़ुलाम बि आहियां पाण हुन आशिक़ खे फरमाइनि था मन फरह बिना फरहना बिही जेको ख़ुशी करे मुंहिंजी मीलाद मल्हाईंदो आहे ख़ुशि थींदो आहे मां मुहम्मद उन खां ख़ुशि हूंदो आहियां अबाही आशिक़ महफ़िल मीलाद जो मल्हाईंदा आहिनि हे ख़ुशीअ में मल्हाईंदा आहिनि या हर भरू पैसा उनखे तता आहिनि ख़ैरातूं कंदा आहिनि कमकमा लॻाईंदा आहिनि बतियूं रहंदा आहिनि स्टेजूं ठाहींदा आहिनि जलसा सिंगारींदा आहिनि ही सीरा ठाहींदा आहिनि पुलाव पचाईंदा आहिनि सुठा सुठा ताम ठाहींदा आहिनि रोज़ादा मुस्लमान खे प्यारो ताम खाराईंदा आहिनि ऐं ख़ुशी कंदा आहिनि छो त अल्लाह इन ॾिहाड़े ते असांखे मुस्तफ़ा ॾिनो आहे आओ या न पोइ जेको नबी जी ख़ुशी कंदो अलाह हुन ते नाराज़ थींदो हे छो था नाराज़ थियनि ठिकर बि चङो आहे ठिकर बि न चओ आहे भाउ खे ठिकर माइन खे कमु ईंदो आहे ॿार जो झाड़ो खणंदियूं आहिनि हे निभागा इन खां बि चटो आहिनि ठिकर हिन खे चवण बि ठिकर जी बेअदबी आहे उनजा दोस्त अज़ीज़ नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात जहरात ॼमनि था पिया रूह ज़मीन ते ख़ुशी आहे मर्रत वहशुल मशरिक़ इलल मग़रिब बिल बिशारात ओभर जा पखी ओलह पिया वञनि ओलह जा पखी ओभर पिया वञनि ॾखिण जा पखी उत्तर पिया वञनि उत्तर जा पखी ॾखिण पिया वञनि हिक ॿिए खे चवनि पिया आया आसठियाम मुंहिंजा ॿारो चल बंभोर में पसी पहर पुनल जी मुंहिंजा नीहूं नेण ठरियाम हाणे गूदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं छो पिया ख़ुशियूं कनि जो जहान खे फैज़ मिलियो आहे हा न सही जहान खे छा मिलियो कीअं न फैज़ मिलियो बुरो हुयो बंभोर वाह लतीफ़ सोड़ा चो सुभान अल्लाह बुरो हुयो बंभोर पर आर्य जाम उजारियो छोरियूं छुरण सिखियूं पुनूं कयाऊं पोर लाथा ई लतीफ़ चवे हारे धणीअ होर हाणे आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं मुझे महबूब जे अचण सां मशरक़ खां मग़रब ताईं शिमाल खां जुनूब ताईं जाॾे ॾिहार ताॾे ख़ुशी ख़ुशी आहे हर शइ ख़ुशी कई आहे रब जो कसम आहे ज़मीन जी हर शइ नचे पई वणनि में ख़ुशी आहे जानवरनि में ख़ुशी आहे जबलनि में ख़ुशी आहे समुंड जूं मच्छियूं ख़ुशी पियूं कनि आसमान जा मलाइक ख़ुशियूं पिया कनि हिकिड़ो वॾेरो हो जेको नाराज़ हो हा केरु हो देव चओ चओ केरु हो जोर सा देव दाल ये वाव फारसी जा किताब खोलियो गियासुल लुगात खोलियो फेरोजुल लुगात खोलियो कहिड़ो
बि किताब वञी खोलियो, देव जी माना है शैतान। देव जी माना छा आहे बा? ॾाढे गला छा आहे माना? मां कहते अटैक कोन थो कयां, हमलो कोन थो कयां, बल्कि मां हिकिड़ी इल्मी ॻाल्हि थो ॿुधायां। देव माना शैतान ऐं बंदो माना देव बंदी माना शैतान जो बंदो। हाणे इहो हिकिड़ो जेके बंदी आहिनि, जेके बंदी ऐं बंदी जी ॿी माना बि जेको कुते खे गिची में विझबी आहे। ॾिठी अथव न बा बंदी, ॿी वरी हुजा वाण की बंदी, ॾिठी अथव न वाण की बंदी। पोइ अलाए ख़बर न आहे कहिड़ी बंदी आहे हिन वटि। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, रूह ज़मीन ख़ुशबू पई मल्हाए। इहो हिकिड़ो ख़बीस आहे देव। इहो जबल जे चोटी ते वठी कीहूं कई, अहिड़ियूं रड़ियूं कई जो रूह ज़मीन जा हुन जा जेके बंदा हुआ, देव जा जेके बंदा हुआ, उहे सभु गॾु उस्ताद छा थी हुई? कॾहिं को न रुनो आहे। अॼु छो थो रोई, तोखे कहिड़ी वेदन थी आहे? चवे थो कद आन मुहम्मद रसूलुल्लाह। ओ अदा छो न रोवा, ओ मुंहिंजा चेलो, ओ मुंहिंजा शागिर्दो, ओ मुंहिंजा बंदो, मां रोवा इन जे करे थो जो अॼु ताईं मुंहिंजी हुकूमत पे हली। काथे बुत परस्तियूं पे करायमि, काथे वणनि खे सजदा पे करायमि, काथे सिज खे सजदा पे करायमि, काथे पाणीअ खे सजदा पे करायमि, काथे कब्रुनि जी पूजा पे करायमि, काथे पत्थरनि जी पूजा पे करायमि, किथे ज़ुल्म पे करायमि। पर मुहम्मद अची वियो, मुहम्मद जे सदके शिरक जी पाड़ पटिजी वई, तौहीद जो झंडो बुलंद थी वियो, मुस्तफ़ा जी उम्मत ख़ुशबू पई मल्हाए। मां हिकिड़ो हा जेको रोवा पियो। हाणे ॻाल्हि सवली आहे, जेको मुस्तफ़ा जी ख़ुशी मल्हाईंदो उहो सुन्नत पूरी न ख़ुशी मल्हाइण वारनि जी थो करे, ऐं जेको नाराज़ थिए थो सो देव जी ख़ुशी पियो मल्हाए। संदसि मर्ज़ी आहे, जंहिंखे वणे सो ताॾे वञे। अल्लाह पाक तव्हां असांखे महबूब जी ख़ुशी नसीब फरमाईंदो। ख़ुशि आहियो या न? ॾाढे ॿुधायो ख़ुशि आहियो या न? आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी, खुदा करे संदसि क़ब्र ते लखे रहमतूं हुजनि। आमीन त चओ यार। इन जवान अहिड़ो त असांखे इन वहाबियत ऐं देवबंदियत खां बचायो, ऐं अहिड़ी हिननि जी पाड़ पचई जो अदा अॼु बि 100 साल गुज़रण खे वेझो अची थियो आहे। पर अॼु बि इन्हनि भागनि जूं क़ब्रुनि में हॾा दाहूं था कनि, जॾहिं अहमद रज़ा जो नालो ॿुधनि था त ॾकी था वञनि। पुछो को तव्हां अहमद रज़ा जो मौलवी पैदा कयो आहे, ख़ुदा तबारक व तआला हुनखे उहा ज़हानत अता फरमाई जो क़िबला हिकिड़े महीने में क़ुरान पाक यादि कयो आहे। हिकिड़े महीने में रमज़ान शरीफ़ जी मुंहिंजा प्यारा दोस्त पहिरीं तारीख़ खां हिकिड़ो ॾिहाड़ो अॻु में रजब शाबान जो महीनो आहे। बाबा ख़ामोश, छा ॻाल्हि आहे बाबा? विहार वेही रहो, चओ त हाणे दुआ घुरा, वेही रहो भला, वेही ॿुधो, पंहिंजे जलसे खे ख़राब न कयो, तवजो सां ॿुधो। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, आला हज़रत रहमतुल्लाह अलैह खे शाबान शरीफ़ जे 29 तारीख़ जे सुबुह जो ख़त मिलियो आहे। कहिड़ी तारीख़ आहे साईं? ख़त लिखियो आहे हिकिड़े माण्हूअ, कंहिं अणवाक़िफ़। उन में छा लिखियई? हज़रत मौलाना कारी हाफ़िज़ अहमद रज़ा। हज़रत मौलाना कारी हाफ़िज़ अहमद रज़ा। जब महिल ख़त पढ़ियूं पाण फरमायो त हिन वीचारे लिखियो आहे हाफ़िज़ अहमद रज़ा। मां हाफ़िज़ त कोन आहियां, हिन खां कूड़ लिखिजी वियो आहे, मुस्तफ़ा जे उम्मतीअ खे कूड़ खां बचायां। 29 जो ॾिहाड़ो आहे, सुबुह जो शाम ताईं क़ुरान पाक जो सीपारो यादि कई। जब राति जो चंड ॾिठो आहे, तरावीह जी पहिरीं रकात आहे, पहिरो सीपारो मुसले ते सॼो ॿुधाए छॾे। 2 तारीख़ 3 तारीख़ 30 रातियूं थियूं, 30 महीनो थियो, सॼो क़ुरान यादि कई। पूरी दुनिया जो रिकॉर्ड आहे, आला हज़रत रहमतुल्लाह अलैह महीने में क़ुरान पाक यादि करे ॾेखारियो आहे। अड़े तव्हां अहिड़ो मौलवी त असांखे ॾेखारियो जेको देवबंद में वहाबिन में हुजे। ख़ुदा जो कसम आहे, जंहिंखे ख़ुदा तबारक व तआला जल जलालुहु मन वारो उहा ज़ानत अता फरमाई आहे, उहो मुंहिंजो प्यारो आका इमाम अहमद रज़ा खान साहिब रहमतुल्लाह अलैह नबी करीम जे मीलाद जे बारे में फरमाइनि था। ॾाढो मोहब्बत वारी ॻाल्हि कनि था। फरमाइनि था निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईदे रब, निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईदे रबीउल अव्वल, सिवाय इब्लीस के जहां में
सभी तो खुशियां मना रहे थे, सवाए इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे थे। सारी दुनिया में हिकिड़ो इब्लीस हो जेको मुहम्मद करीम जे मीलाद ते नाराज़ हो, ऐं ॿिया सॼी काइनात मुस्तफ़ा जे मीलाद ते राज़ी हा। मुस्तफ़ा फरमाइनि था मन फरह बिना फरहना बिही, जेको असांजी ख़ुशी मल्हाईंदो आहे मां मुहम्मद उन खां ख़ुशि हूंदो आहियां, ऐं जंहिंखां नबी करीम जी ज़ात ख़ुशि आहे उहो उम्मती नबीअ खां ख़ुशि आहे। मुस्तफ़ा फरमाइनि था वारीअ जे दाणे जेतिरो, राईअ जे दाणे जेतिरो हुन जे दिलि में इश्क हूंदो मां मुहम्मद क़यामत में शफ़ाअत फरमाईंदुसि। जंहिंखे नबी करीम जे शफ़ाअत में उमेद हथ मथे करे मां ॾिसां त सही। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। सभिनी खे आसरो आहे सरकार जे शफ़ाअत खां सवाइ चाढ़ो ई कोन्हे। अगारो मौली साहब तव्हांखे ॿुधायो पिए न साईं मौलाना अब्दुल रब साहब त अल्लाह जी रहमत खां सवाइ चाढ़ो कोन्हे। बाबा छा ॻाल्हि आहे? दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, हक़ीक़त में ॻाल्हि ही आहे त नमाज, रोज़ो, हज, ज़कात, ख़ैरात, सदक़ात इहे सभु अल्लाह जूं इबादतूं आहिनि। छा आहिनि? अदा इहे ज़ोर सां जो छा आहिनि? अल्लाह जी। पर इहा शइ तव्हांखे जन्नत में वठी कान वेंदी। मां हदीस पाक पढ़ी आहे ताज़ी, किताब जो नालो आहे फ़तहुल बारी शरह बुखारी। पर फ़तहुल बारी ॿ किताब आहिनि। हिकिड़ो फ़तहुल बारी आहे इब्न हजर जो, ॿियो फ़तहुल बारी आहे अल्लामा इब्न रजब हंबली जो। इब्न हजर जो न बल्कि फ़तहुल बारी इब्न रजब हंबली वारे में ही हदीस पाक मूं पढ़ी आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा जंहिंजा एतिरा त अमल हूंदा, उन जूं एतिरियूं त नेकियूं हूंदियूं जो जबल जे मथां रख त जबल ज़रा ज़रा थी वारी थी वेंदो। माना एॾो वज़न हूंदो उन्हनि जे इबादत में। सम्झो था अलाए न? उन्हनि जे इबादत में छा हूंदो? एॾो वज़न हूंदो जो नबी सही फरमाइनि था जबल ते रखो त जबल ज़रा ज़रा थी वञे। मलाक चवंदा या अल्लाह इहे त जन्नती आहिनि, हेॾी जन इबादत कई आहे जो हुननि जे इबादत जे आॾो पहाड़ बि बीही कोन थो सघे। अल्लाह ताला फरमाईंदो न इन्हनि जी इबादत थोरी आहे, अञा मुंहिंजी हिकिड़ी ॿी शइ आहे हुन सां तोरियोनि। जेकॾहिं उहा इबादत खे मारे वई त पोइ हीअ जन्नत में कोन वेंदा, पर जे इबादत हिननि जी उन शइ खे मारे वई त पोइ भली जन्नत में वञनि। या अल्लाह हेॾी इबादत कई अथनि, रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो तारावीअ जे हिकिड़े पुड़ में हिननि जी इबादत विझो ऐं तारावीअ जे ॿिए पुड़ में मां अल्लाह जी नेमत विझो। मां अल्लाह जी नेमत विझो। मां जेके बाने ते नेमतूं कयूं आहिनि इहे हिननि जे इबादत ऐं नेमत खे तोरियो। अल्लाह जी नेमत जी मुल्ह आहे, ॿियूं नेमतूं छॾ। हथनि में निहार, हथनि में जेका नंढड़ी आंगुर आहे, नंढड़ी ख़ुदा पियो ख़ैर करे उहा कंहिंजी न वढिजी पवे। रूह ज़मीन ते तो हवाई जहाज उॾारिया, डिश तो क़ाइम करे ॾेखारी। मुंहिंजा प्यारा दोस्त, कंप्यूटर जो दौर आहे, अलाए छा नथा साइंस तरक़ी कई आहे, पर मां थो चवां रूह ज़मीन जा फलासफर, डॉक्टर, हकीम, हिकमत वारा गॾिबा ज़मीन आसमान उथलाए छॾींदा, पर वढियल आंगुर ठाहे कोन सघंदा। ठाहे सघंदा अदा? अल्लाह ताला फरमायो आहे इन तउद्दू निअमतल्लाह ला तुहसूहा। जेकॾहिं तव्हां अल्लाह जे नेमतुनि खे शुमार कंदो, ख़ुदा जूं नेमतूं शुमार करे कोन था सघो। जमल अल्लाह जूं नेमतूं खीर पुट धन दौलत अखियूं ज़ुबान चप ॾंद हुस्न जवानी दौलत तोखे अल्लाह ॾिनी आहे, इहे सभु नेमतूं ताराज़ीअ जे हिकिड़े पुड़ में विझबियूं। उहा नेमत जेका जबलनि खे भञी पई वई, जमल मलाइक खणंदा तो वारी सॼी इबादत हल्की थी पवंदी। अल्लाह जे नेमत वारो पुड़ चुरंदो ई कोन को। ख़ुदा ताला फरमाईंदो हाणे इहे जन्नत जे हक़दार आहिनि,
मां हेॾी नेमत ॾी मन जे मुक़ाबले में इबादत कयो ई कान का। हेॾी नेमत जे मुक़ाबले में इबादत हुजे हा त जन्नत ॼाण हा। पोइ या अल्लाह भला कीअं जन्नत ॾींदे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब तो फरमाए, अल्लाह जी ज़ात जन्नत तॾहिं ॾींदो जॾहिं पंहिंजी रहमत खे रवानो फरमाईंदो। अल्लाह जी रहमत ईंदी। सहाबा चवनि था या रसूल अल्लाह अव्हां जी इबादत घणी आहे। पाण फरमाए था मा अबदना हक़ इबादतिक व मा अरफना हक़ मारफतिक। या अल्लाह मां मुहम्मद बि तुंहिंजे इबादत जो हक़ अदा कोन कयो आहे। या अल्लाह मां मुहम्मद बि तुंहिंजे मारफत जो हक़ अदा कोन कयो आहे। मां मुहम्मद खे इबादत बि कान वठी वेंदी। जेकॾहिं मां मुहम्मद खे जन्नत में वठी वेंदी त मुंहिंजे रब जी रहमत वठी वेंदी। कंहिंजी रहमत वठी वेंदी? चओ चओ कंहिंजी रहमत? अल्लाह जी रहमत वठी वेंदी। त जेकॾहिं निमाज़ रोज़ा हज ज़कात इबादत अथव इहे सभु ज़रिया आहिनि, पर अल्लाह पाक जल जलालु अमन वालो जो हक़ीक़त में जेको असांजो फुल वसीलो आहे उहा नबी करीम जी ज़ात बाबरकात आहे। उहो ख़ुदा खे सिफारिश कंदो, महबूब शफ़ाअत कंदो अल्लाह जे क़ुरान जे आयत मुताबिक़। पोइ असांजो चारो थींदो ऐं गुनहगारनि लाइ जन्नत जो दर खुलंदो। उन खां पोइ दुनिया जन्नत में वेंदी। पर हुन जे लाइ लाज़मी आहे त उहो असां तव्हां नबी करीम खे पंहिंजो हाकिम मञूं। छा मञूं? हाकिम बाख्तियार हूंदो आहे या बेख्तियार हूंदो आहे? असांजे नबी खे इख्तियार आहे या न? खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया। वाह वाह। खालिक कुल ने आपको मालिक कुल बना दिया। दोनों जहां है आपके कब्जे और इख्तियारों में। हे ॿई जहान अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मुस्तफ़ा करीम जे हथ में ऐं इख्तियार में ॾेई छॾिया आहिनि। ख़ुदा जो कसम आहे जेको नबी खे बे इख्तियार मञींदो उन जो ईमान कामिल न आहे। रब ताला फरमाए फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक। उहे तॾहिं मोमिन थींदा जॾहिं तो महबूब मुहम्मद करीम खे बा इख्तियार हाकिम मञींदा, यानी तुंहिंजे फ़ैसिले ते हलंदा। छा में हाकिम मञनि? ॿुधो क़ुरान पाक, हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम। पाण में इख्तिलाफ़ कनि, टकराव थी पवेनि, फ़ैसिलो कराइण तो वटि अचनि ऐं तूं हुननि जो फ़ैसिलो कयो ऐं तुंहिंजे फ़ैसिले खे चैलेंज नथा कनि, क़बूल कनि था त पोइ हन मोमिन। पर जे तुंहिंजे फ़ैसिले खे थोरो बि दिलि में बि शक जे नज़र सां ॾिठूं, अदा जीअं चइबो आहे न, अदा ॾाढे जे लठ खे ॿ मथा। माण्हू छा चवंदा आहिनि? ॾाढे जे लठ खे ॿ मथा अदा मिड़ई मञूं था। अल्लाह ताला फरमाए थो न सुम्म ला यजदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत। या रसूल अल्लाह तूं जेको फ़ैसिलो फरमाई उन फ़ैसिले खे कंहिं बि तरह नापसंद न कनि, बल्कि फ़ैसिले खे क़बूल कनि, पंहिंजे दिलि ते वज़न न भाइनि, हुनखे सुहिणे नमूने सां मञनि। वसल्लिमू तस्लीमा। ऐं तुंहिंजे फ़ैसिले खे चङे नमूने सां तस्लीम कंदा। ईअं चवंदा त कस कान लॻी आहे। जो कुझु मुहम्मद करीम फ़ैसिलो कयो आहे सो असांजे अखियुनि ते आहे। रब ताला फरमाईंदो तुंहिंजो फ़ैसिलो मञींदा, उन खां पोइ मुस्लमान ऐं मोमिन चवराईंदा। पर जे तुंहिंजो फ़ैसिलो मञूं बि पर दिलि ते वज़न थी पियुनि, बार थी पियुनि त यार फ़ैसिलो थियो पर मज़ो न आहे। अल्लाह ताला फरमाए थो मां क़ुरान में कसम थो खणी चवां त मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे इहे मोमिन आहिनि के न के। मुस्लमान मोमिन जो फ़र्ज़ु आहे त मुस्तफ़ा जो हर फ़ैसिलो अखियुनि ते। इन आयत करीमा जो शान नुज़ूल में तफ़सीरनि लिखियो आहे, तफ़सीर कबीर वारे बि लिखियो आहे, तफ़सीर इब्न कसीर भी लिखियो आहे, तफ़सीर रूहुल मानी भी लिखियो आहे, तमाम तफ़सीर मालूम तंज़ील वारो भी लिखे थो पियो त असुल ही वाक़ियो हिकिड़ो पैदा थी पियो हो नबी करीम जे ज़माने में। हिकिड़े यहूदी ऐं हिकिड़े गासलेटी मुस्लमान जो तकरार थी पियो। कहिड़ो मुस्लमान अदा? ॾाढे चो ॾाढे मुस्लमाननि जा बि क़िस्म अथव। हिकिड़ा सचा मुस्लमान, हिकिड़ा गासलेटी। गासलेटी छो थो चवां ख़बर अथव? ॿुधो, घासलेट ते बि बतियूं ॿरंदियूं आहिनि। अॻे छा कबो हो? घासलेट विझी चिमनीअ में या लालटीन में पोइ ॿारबो त रोशनी थींदी, रोशनी थींदी, पर नतीजो छा निकिरंदो हो? हथ लाए त हथ कारो, पेर लाए त पेर कारो, काओ शीशो सभु कारा। वरी अहिड़ो ख़तरनाक घासलेट जी बती सियारे में कंहिं कमरे में अंदरि दर दरियूं बंदि करे ॿार सॼी राति, सुबुह जो मुड़ुसु मुअल कढ। अब हा या न?
रोशनी तो थी पर नुक़सानकार, हथ उकारो पेर उकारो। अॼुकल्ह बि तव्हां भुलिजी न पओ, आलिम आहिनि, मदरसो आहे, मुबल्लिग़ आहिनि, वॾा वॾा किताब लिखनि था। यादि रखजा, हे गासलेटी मुस्लमान थी, हथ लाए त हथ उकारो, पेर लाए त पेर उकारो। जीअं बत्तीअ में अंदरि कमरे में माण्हूअ जो जान कढी वेंदी आहे, हिननि जी बि आहे अहिड़ी अंधी बत्ती आहे जो माण्हुनि जो ईमान कढी थो वञे। दुआ कर असांखे ख़ुदा तबारक व तआला मुहम्मद जी रोशनी नसीब फरमाए। न गासलेटी मुस्लमान खां ख़ुदा बचाए छॾे। सम्झो था आहे न, ये गासलेटी, इनखे शौक़ु रुगो गासलेट ते अथव। मुंहिंजा प्यारा दोस्त, हो गासलेटी मुस्लमान उन यहूदीअ सां पाणीअ जे वारे ते विरी पियो आहे। पाणी मथां जबल मां लहंदो हो, पोइ अॻ में हिकिड़े शख़्स जी ज़मीन ईंदी हुई, उन ज़मीन खां पोइ वरी ॿी ज़मीन हुई, जंहिंजी अॻ में ज़मीन हुई सो यहूदी हो, जंहिंजी ॿिए नंबर ते ज़मीन हुई सो मुस्लमान हो, गासलेटी। मुस्लमान चए पियो यहूदी खे, असांजो हुकूमत आहे, असांजो नबी आहे, पाणी अॻ में मां वराईंदुसि पोइ तूं वराइजां। हू चए बाबा जबल मां अचे थो, पहिरीं मुंहिंजी बनी आहे, मां भरायां पोइ तूं भरा। चई न, फैसलो के फैसलो नबी खोदा करायूं। यहूदी के पक्का मञींदो हो, भली कलमो न भरे, वरी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह न करे, पर इंजील पढ़ियो वेठा हा, तौरेत पढ़ियो वेठा हा। यहूदन खे यकीन हो त मुहम्मद आदिल आ, नबी करीम जी ज़ात बाबरकात अमीना, बेइंसाफ़ी नबी पाक जी ज़ात बाबरकात कोन फरमाईंदा हल। तंहिंजे करे यहूदी चयो आहे, ओ मुस्लमान तव्हांजे नबीअ ॾे हलूं था, नबी जेको फ़ैसिलो करे सो मूंखे क़बूल आहे। हाणे मुस्लमान खे दिलि में ख़्यालु आहे त मुहम्मद करीम मुंहिंजो पासो वठंदो, छा कंदो? कुल इनाइन यतरशउ बिमा फीह, हर थां उहा ई शइ कढंदो आहे जेका हुन में हूंदी आहे। सम्झो था अलाए न, जंहिं थांव में लस्सी हूंदी, अबाता मां खीरु निकिरंदो। ॾाढे ॻाल्हि, हिकिड़े मुला खे लॻी ही बुख, पोइ पुछई, ॿिए माण्हू पुछियोसि, मुला ॿ ऐं ॿ घणा थिया? त हुनखे बुख लॻल ई न, चई 4 मानियूं। हुन पुछियोसि 2 ऐं 2 घणा? वर्दी कहिड़ी नहीं त 4 मानियूं। बुख लॻी न ग़रीब खे, त हुनजे दिलि में जो मानीअ जी तलब हिन ॻाल्हि माननि जी पियो करे, जंहिंखे न जहिड़ी ॻाल्हि हूंदी। हिकिड़ो पने आकल जो हिननि जो मौलवी थी गुज़रियो आहे, वॾो थुल्हो दुंबो हिकिड़ो, उहे उन जा हिकिड़ा मुरीद हा, 2 भाउ रहा पाण में, चन्ना मोची हा। अॼु ताईं उहा ॻाल्हि उते मशहूर आहे, जे तव्हांखे इतबार न थिए भाड़ो भरे हलो त मां तव्हांखे ॿुधायां। भाउरनि पाण में कई संगावंदी, हिकिड़े भाउ ॿिए भाउ जे पुट खे धीअ ॾिनी। नतीजो छा निकिरो, 2-3 भाइर ॾिहाड़ा गुज़रिया, पाण में अलाए छा ते विढ़ी पिया, अञा निकाह कोन थियो हो, रुगो थियो हो मंगणो शंगणो। भाइर कावड़ जी प्यारो ठोके खणी संग झलियो, न पियो ॾिस, मिंथूं मेड़ूं बिरादरियूं इलाज राज पेश थिया। न बाबा कोन ईंदुसि, चई यार मुर्शिद खे वठी वञा। उन मौलवीअ साहिब खे उठ ते भाड़ो करे वठी वियो, साईं तूं हली सिफारिश करेसि। मुर्शिद जो पहुतो मुरीद वटि, त हाणे मुरीद ज़रूरु अक़ीदत रखे न साईं, त ईअं चइबो आहे, साईं ॼां कोन हा पर तूं आयो आहे तोखे थो ॼां। अब चइबो आहे न साईं, छा चइबो आहे? ॼां कोन हा पर तूं आयो आहे तोखे थो ॼां, चइबो न साईं, माना तुंहिंजे करे थो ॼां। हो त साईं बसि ईअं सब्रो वेठो, जेको वठी आयो सिफारिश ते ॿुधे थो, छा थो चवे? चए थो तोखे थो ॼां, हाणे मां थो परणिजां। अरे साईं कहरो ज़ुल्म नाहक या भींग त न कर, चई असांजो कमु छा आहे भींग खां सवा? अरे उहे त पीर हूंदा आहिनि, अब्दुल कादर जीलानी जहिड़ा, जेके ॿुढा ॿेड़ा तारींदा आहिनि। उहो त अब्दुल कादर जहिड़ा जवान हुजनि जेके ॿुढा ॿेड़ा तारनि न साईं। हाँ साईं, हे त फिकर पीर, हथराधू पीर, ठग पीर, पीरनि जे रंग में फिरियल, उहे था माण्हू खे चए थो बाबा चवे थो न तोखे न तूं धूड़ पियो पिया, मां थो पढ़ण जा। देरी कान कई, मुला घुराए निकाह पढ़ियो, उठ ते वार खयूं आयो, जंहिंमां इहे सभु पुट ॼावसि, दुनिया खे ख़बर आहे। अहिड़ा पीर जेके मुरीदनि जूं ज़ालूं खसनि, इहे क़यामत कहिड़ा छॾाईंदा। अरे असांजा उहे पीरनि ख़ुदा जो कसम मोहन जा बेड़ा पार फरमाए छॾींदा। पीर हुजे त अब्दुल कादर जीलानी जहिड़ो हुजे, पीर हुजे त दस्तगीर जहिड़ो हुजे, जे पीर हुजे त मखदूम मोहम्मद इस्माइल जहिड़ो हुजे, जे पीर हुजे त सोहणे गफ़ारी रहमतुल्लाह जहिड़ो हुजे, जे पीर हुजे त सोहणे कामिल मशहूरी साहब जहिड़ो हुजे, जे पीर हुजे त हज़रत मोहम्मद राशिद रोज़े धणी जहिड़ो पीर हुजे। ख़ुदा जो कसम आहे, हज़ारे मुर्द दिलियूं ज़िंदा करे ॾेखारियूं, जंहिंजे फैज़ जो अॼु बि ज़िक्र जारी आहे। ज़रूरत पर तोखे कामिल वलीअ जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधाए छॾियां।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लम। थका त ना हो ना बा तवज्जो आयल आहे कोन पिरियालो शरीफ ख़बर थी नालो छा है पिरिया जी लोए हा छा है नालो पिरिया पिरियन जी लोए माना पिरियन जो ॻोठ सुभान अल्लाह मखदूम साहब ज़ात जो जूणे जो आ अड़े राणे वटा रात मूंखे नौ नियापो आयो लधाऊं लतीफ़ चवे ॾातर वटा ॾात कान पुछन था ज़ात आया से अॻियां। हज़रत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जे घर जे आॾो हिकिड़ो वाणे जो घर आहे वाणे जी धीउ आहे नंढड़ी आहे 5-6 सालनि जी उहा मखदूम साहब जे घर ईंदी हुई। मखदूम साहब पाड़े जे लिहाज़ सां उन हिंदयाणी छोकिरी वाणियाणीअ जे मथां शफ़क़त जो हथ घुमाईंदा हा पंहिंजे घर में ताम रझंदो हो खाराईंदा हा। अल्लाह जे हबीब बि फरमायो आहे अकरिम ज़ईफ़ वलौ कान काफ़िरा अवां जो मेहमान काफ़िर हुजे हुन जी इज़त कयो पाड़े जो वॾो हक़ आहे। मखदूम साहब न छोकिरीअ जो घणो ख़्यालु कंदा हा आमो साम्हूं घर आहे उन छोकिरीअ जो नालो हो राधा। छा नालो अदा ॾाढे जो छा नालो राधा। छोकिरी ने जवानड़ी थी वॾी थी माटन परणाए छॾी वाइणनि जो रवाज आहे छोकिरी वञी बालग सावरे थिए अब हुया न ऐं असां जेकॾहिं मंगड़ो थियल हूंदो न छोकिरी थी बालग सहुरो चवंदो अदा छोकिरी यार लाइक़ु थी वई आहे छा सिंधी में चइबो आहे ॾाढे चओ लाइक़ु थी वई आहे न्याणी उथार अबा तरस तकड़ त कान्हे मेटक थी ॾे पोइ सहुरे खे बि लालच पढ़ी पवंदी ॾोकड़ आणींदी अदा ॾे मेट्रिक मुंहिंजा अदा मेट्रिक जो नतीजो आउट थियो अदा हाणे त भला पढ़णा यार चरियो आहे को 1200 रुपया ताज़ा ख़र्च कया अथमि फर्स्ट ईयर जो फार्म भरियो अथमि उहो पास करे चवंदो हा यार अॻे थिए हा मास्तरियाणी हाणे वरी कुझु वॾी ऑफिसराणी थींदी ठहियो तरस हल से फर्स्ट ईयर बि वई बाबा हाणे भला छोकिरी उथार मूं वारो छोकिरो रोज़ मूंसां विढ़े थो बाबा तकड़ त कान्हे ग्रेजुएट त थिए BA त पास करे हुनखे लालच खयो बि थी आहे नतीजो छा निकिरंदो होॾो BA कयईं ॿिए ॾिहाड़े अख़बार में ईंदो त मुंहिंजो बाबो मूंखे काणो मुड़ुसु थो ॾिए मंडो मुड़ुसु थो ॾिए मां कान पढ़ण बसि मां पंहिंजे हौश हवास सां आकिल बालग शौक़ ख़ुशीअ सां हेॾनि अखियुनि वारो मुड़ुसु कयो आहे इहा थी वञई पोइ पियो बि पियो चप चटे ऐं सारो बि पियो चप चटे हाणे तव्हां ताज़ो अख़बार में पढ़ियो त जेको माईअ साइमा कयो अब हाओ न साईं धीअ कंहिंजी आहे वहाबी अहल हदीस मौलवीअ जी रोपड़ी कंहिंजी थी आहे मौलवीअ जी मौलवी सुन्नी न हो मुंहिंजा अहल हदीस हो जेको हर मामले में हदीस जो हवालो वठंदा आहिनि हदीस ॾेखारियो मां तो चवां वहाबी कहिड़ी हदीस में लिखियल आहे त छोकिरी 27 सालनि जी थी वञे ऐं बालग हुजे बिना पर्दे बाज़ार मां अचे पई हॉस्टल में पाण रहे पाण वञे हुनजो तूं पर्दो बि नथो वार कचा पिया आहिनि ईअं पई अचे जहिड़ी एक्टराणी पई अचे मुहम्मद जे शरीयत जी मौलवी तौहीन कई नतीजो छा निकितो छोकिरी कोर्ट में हली वई अरशद नाले हिकिड़े शख़्स सां निकाह कयईं पीउ खे ख़बर ई कान्हे का जंहिंमहिल पीउ खे ख़बर पई पीउ घोड़ा कई केस दाख़िल थियो वरी अलाह सलामत रखे असांजे जजनि खे चओ आमीन ॾाढे त चओ दुआ कयो न आमीन ज़ाल अलाए कंहिंजी कोर्ट में जज कुर्सी ते अदालत जी वेठो आहे भला तौहीन अदालत न थींदी हा से तौहीन अदालत केरु कंदो तो बि हाणे जज थो चवे तोखे कोर्ट सगोरी माई तलाक थी ॾे तूं आज़ाद आहे हाणे सच ॿुधाए ज़ाल मुड़ुस जी आहे या जज जी आहे ॾाढे ॻाल्हायो बाबा ज़ोर सां ॿुधायो मुहम्मदी कानून में ईअं कोन्हे अंग्रेज़नि जो कानून पैदा थियल आहे उन्हनि जजनि साहबनि छा कयो केस हलाए चऊं त पीउ जो कुझु को न वञे माईअ खे इख़्तियार आहे अरशद जी ज़ाल आहे हालांकि नबी करीम जी हदीस पाक आहे ला निकाह इल्ला बिवली मन नकहत बिगैर इज़्न वलीहा फनिकाहुहा बातिलुन वाह मदीने जा शहंशाह तो ता कुर्बान वञा मुस्तफ़ा फरमाइनि था जेका औरत आकिल हुजे बालिग हुजे रनड़ हुजे कुआरी हुजे पंहिंजे वारस खां सवा निकाह
निकाह थी करे पई उन जो निकाह बातिल आहे, निकाह कोन थींदो। ॿी हदीस पाक में मुंहिंजो मुस्तफ़ा करीम फरमाइनि था पिया त जंहिं औरत पंहिंजे मर्दीअ सां निकाह कयो अबो अम्मा नाराज़ हूंदा उहो निकाह कोन थींदो, उहा गोया औरत ज़िना थी कराए। छा थी कराए? ॾाढे जो छा थी कराए? मौलवीअ जे मथां कोरट दांगी घुमाए छॾी। कोरट छा चयो त अरशद सां हली वञ, अरशद वरी टट पियो ॾे, झूमे पियो। 6 महीना 10 महीना केस हलियो, अरशद कयो हो वकील, इहा वरी मज़े जी ॻाल्हि। कोर्ट चयो तूं आज़ाद। जंहिं महिल शाम थी अरशद वियो, वकील वियो वठण, त माई साइमा पई चवे ओ अरशद सलाम, तोसां हाणे निकाह कोन्हे, मुंहिंजो निकाह तो वारे वकील सां आहे। लूसी कुतो न जीअं परे खां बीठो चप चटींदो आहे, ईअं चप चटींदो रहंदियो हे चढ़ंदे आबा हुनजे गाॾीअ वकील जे में हली वई। उहे असांजा वरी सिंध जा जेके अख़बारी नुमाइंदा हुआ उन छा उनवान लिखिया त इश्क ऐं मुहबत जी साइमा जी फतह आहे, इहो अख़लाक जो मुज़ाहिरो आहे। वाह कोर्ट तो हिकिड़े मज़लूम खे हक़ ॾियारियो आहे। ॿिए ॾिहाड़े ते अख़बारी नुमाइंदनि ते बि दांगी घुमाए माई वरी वकील सां हली वई। मां तव्हांखे दावा सां थो चवां असां जूं उर्दू अख़बारूं कराची वारियूं उन कुझु हयाव सां शर्म सां रिपोर्ट कई, बाक़ी जेके असांजी सिंधी अख़बारूं सिंधी भाइर सुञाणो न था साईं, झांगीअड़ा ऐं सांगीअड़ा ऐं मारूअड़ा, असांजा सिंधी झांगीअड़ा सांगीअड़ा मारूअड़ा 24 कलाक सुबुह खां शाम ताईं बाज़ार में ॾूढी दावत दा। किथे को ॾिसूं को अहिड़ो केस ठहे अख़बार में ॾियूं त सुभाणे 10,000 कढूंसि। सच ॿुधायो सिंध में गैरत आहे या सिंधी बेगैरत आहिनि? लाड़काणे जा मुस्लमान हथ खणी मूंखे ॿुधायो, सिंधी गैरत वारा हो बेगैरत आहियो? ज़ोर सां हथ मथे खणो मारे सां तव्हांजो। तव्हां सिंधी अख़बारूं पढ़ो, रोज़ानो सिंधी अख़बार में अॼु सही हिते लॼा लुट थी, अॼु हिते लॼा लुट थी, अॼु फलाणी माईअ सां ज़ोरी ज़िना थी, अॼु फलाणे छोकिरे सां ज़ोरी थी। ऐं आहे कुझु बि कोन को, इहे अख़बारी नुमाइंदा माण्हुनि खे ब्लैकमेल करण जे लाइ, पुलिस खे ब्लैकमेल करण लाइ, वॾेरनि खे ब्लैकमेल करण लाइ, कंहिं माण्हूअ खे ब्लैकमेल करण लाइ, शल न कंहिं मौलवीअ जी ख़बर लॻे, शल न कंहिं मुला जी ख़बर लॻे, हमेशह इज़त वारे खे बेइज़्तो कंदा, शरीफ़ खे बेइज़्तो कंदा, ब्लैकमेलर थी करे माण्हुनि जो लाह खानो ख़राब कंदा। वरी छा झांगीअड़ा सांगीअड़ा मारूअड़ा असांजे सिंध जा। दुआ कयो शल ख़ुदा तबारक व तआला असांजे नुमाइंदनि खे हया नसीब फरमाए, अहिड़ियूं ख़बरूं ॾियनि जंहिं मां सिंध जो गाट मथे थिए, सिंध ख्वार न थिए। हे त सिंध खे ख्वार था कनि पिया। दुआ कयो ख़ुदा असांजे सिंध जी इज़त सलामत रखे। चओ आमीन। मुंहिंजा प्यारा दोस्तो, ॻाल्हि पे कयमि, साईं थो फरमाए त असांजे लाड़काणे में साइकिल बि कान हन, साइकिल ते घुमंदा हुआ, अॼुकल्ह कार ते हन, बगुलनि ते हन। छो? ओ माण्हुनि खां बटोरनि था पैसा। मुंहिंजा दा कूड़ ते माण्हुनि खे ख्वार करण जे लाइ तुंहिंजे ख़िलाफ़ ख़बर लॻंदी, ख़बरदार थी जा। इज़त बचाइण जे लाइ माण्हू पैसा, ऑफिसर जेके रिश्वतूं वठनि था उनखे ब्लैकमेल कंदा, उहे हिन खे ॾोकड़ ॾींदा, मतां असांजे लाइ को स्कैंडल ठही पए। मुंहिंजा दा या सहाफ़त आहे या कमीना आहे पा। दुआ कर ख़ुदा ताला असांखे सही सहाफ़त नसीब फरमाए। सहाफ़त जो नालो आहे शराफ़त, सहाफ़त जो नालो आहे अख़लाक। रब करीम जी ज़ात बाबरकात असां में शल का गैरत पैदा करे। तव्हांखे ॻाल्हि यादि हूंदी, मां में छॾी आहे, माई राधा परणजी वई। सम्झो था अलाए न, ठका त न आहियो न? जंहिं महिल राधा परणजी वई, मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह इत्तिफ़ाक़ सां न ॻोठ में विया। जंहिं ॻोठ में राधा परणियल हुई पंहिंजे कम सां विया, उते जो विया। मखदूम साहब खे यादगिरो आयो, दिलि में चए त मुंहिंजी पाड़ेसराणी ही राधा खे का चुनी पोती त वठी ॾियां। दुकान तां रओ वरितई, पोती वरितई, राधा जे दर ते वियो, कड़ो खड़काए चई, राधा मां मखदूम आहियां, पिराले वारो, तूं असांजे न्याणियुनि जहिड़ी हुई, हे आउं शहर तुंहिंजे में आयो आहियां, तुंहिंजे लाइ पोतड़ी वठी आयो आहियां। मां इहा पोती वरिती, चई क़िबला मां तोखे सलाह कयां हा, रहायां हा, पर मुंहिंजो वर कोन्हे, मां पंहिंजे वर जे गैर हाज़िरी में तोखे घर में रहाए नथी सघां। वाह माई तुंहिंजो अख़लाक। ऐं अॼुकल्ह असां मुस्लमाननि जूं घर वारियूं, साईं मरहूम काज़ी दोस्त मोहम्मद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त रोज़ थो मुड़ुसु बोरी मटाए, सुबुह जो नई बोरी टंगे दर ते पर्दो करे थो वञे। आयो पटाटनि वारो त घुत हयूं ॿाहिरि बीठी आहे, आयो चूड़नि वारो त ॿाहिरि बीठी आहे, आयो छिमकिणे वारो त ॿाहिरि बीठी आहे, शाम ताईं बोरी चट। अब आहे या न आहे? ग़लति त कोन थो चवां न? चल ख़ुदा को हया रखे। मखदूम साहब रवानो थियो, राधा जो मुड़ुसु आयो, वाणियो। राधा चयो चुनी आंदी आहे मखदूम साहब, मुंहिंजो पाड़ेसरी हो पिराले वारो बुज़ुर्ग। उन चयो त रहाई छो न?
चे तूं कोन है मुंहिंजो वर है चे तो वारो कर खट ठाह मां मखदूम साहब खे वठी थो अचां अल्लाह जे वलीअ जा कदम लॻंदा बेड़ा पार थी वेंदा अड़े इन वहाबन खां त हे वाणिया चङा दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भारो मखदूम साहब खे पुगो आ वञी मिनतूं करे वठी आयो आ हज़रत मखदूम साहब आयो उन वाणियाणी पाड़े जूं मायूं घुरायूं पाड़े जा वाणिया घुराया सॼो घर भरिजी वियो आ मखदूम साहब खट ते वेठो आ उहा राधा पंहिंजे अखियुनि जे आॾो पर्दो कयो वेठी आ मखदूम साहब उन खां हाल अहवाल पुछो आहे तव्हांजो गुज़र सफ़र कीअं आहे कीअं तव्हांजो गुज़र सफ़र थो थिए माई चयो अलाह जा लख एहसान आहिनि इहे ॻाल्हि कंदे कंदे मखदूम साहब जो रहमत जो दरिया जोश में आयो आहे चवे थो ओ राधा तुंहिंजो मंगे दो कहिड़ो आहे मंगे दो सम्झो था मुड़ुस जंहिंसां निकाह हूंदो आहे माई थी चए केॾा ही वेठो आहे मखदूम साहब ॾिसी थो चई त कोझड़ो आहे सादड़ो आहे माई थी चए केॾा जेको अबे अम्मा ॾिनो सो क़बूल आहे जेको मुंहिंजे बाबे ॾिनो अम्मा ॾिनो सो मूंखे मंज़ूर आहे मखदूम साहब जो माईअ जा लफ़्ज़ ॿुधा जोश में अल्लाह जे वलीअ जो दरिया अची वियो आहे पाण फरमाए था ओ राधा हिकिड़ी उहा हस्ती आहे जंहिंसां मुंहिंजो ज़िंदगी भर जो निकाह आहे जंहिंसां मुंहिंजो सॼी हयातीअ जो मंगणो आहे जंहिंसां मां लव लॻाई आहे तुंहिंजो त कोझड़ो आहे जे मुंहिंजो महबूब ॾिसे त मां तोखे ॾेखारियां माई चयोसि तूं त मर्द आहे मर्दनि जो कहिड़ो मंगेदो हूंदो आहे मर्दनि जो वरी कहिड़ो महबूब हूंदो आहे कहिड़ो आहे पाण फरमाइनि था अखियूं बंदि कयो उहे सभु वाणिया अखियूं बंदि कनि था मखदूम साहब जे मुंहं ते पोती आई आहे हीअं मुंहं ते पोती ॾेई करे हीअं मुंहं तां पोती हटाइनि था पिया चवनि था अखियूं खोलियो अञा जो अखियूं खोलनि त मखदूम कोन हो मुहम्मद मुस्तफ़ा वेठो नबी करीम जी ज़ात पाण वेठा हा जंहिंमहिल महबूब जो चेहरो साम्हूं आयो आहे फना फिर रसूल आहे उहे सभई वाणिया था चवनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंमहिल सभु मुस्लमान था मखदूम साहब उन पंहिंजे आलम मां फोरी पंहिंजी सूरत में आयो आहे चवनि था हो सुहिणी सूरत वारो काॾे वियो मखदूम साहब फरमाए थो उनजो कलमो भरायो तमामु हाणे कलमो पिया ॾोरियो मुस्तफ़ा तव्हां सां गॾु हिकिड़े धक में सॼो ॻोठ मुस्लमान बणायूं हलियो वियो अड़े मुस्तफ़ा खे जॾहिं हाकिम मञियो तंहिंजो इहो हाल आहे उन गासलेटी मुस्लमान नबी पाक वटि आयो हुज़ूर ॻाल्हियूं ॿुधियूं यादि आहे विसरी वई सरकार फ़ैसिलो ॾिनो यहूदी खे पक ही त मुहम्मद अमीन आहे छा चयऊं त हक़ पाणी यहूदी जो आहे पोइ मुस्लमान जो आहे ॿाहिरि निकिता मुस्लमान अचो कस लॻी वई दिलि में सोचई त हज़रत उमर कावड़ियल हूंदो आहे यहूदनि ते ही फ़ैसिलो उन खां वञी छो न करायूं त मूंखे फ़ाइदो मिले ॿाहिरि निकिरी चई यार इहो फ़ैसिलो क़बूल कोन्हे हल त उमर ॾे हलूं यहूदी थो चए हल यहूदी खे इहा बि ख़बर आहे त मुहम्मद हक़ ते मुहम्मद जा ग़ुलाम बि हक़ ते हज़रत अमीर उमर खे ॿिन्ही केस ॿुधायो आहे फारूक आज़म फतवा ॾिए थो यहूदी थो चए झल इहो फ़ैसिलो नबी से खां कराए आया हूं ही गासलेटी मुस्लमान थो चवे त मूंखे नबी जो फ़ैसिलो क़बूल कोन्हे उमर जो क़बूल आहे हाणे जेको खपई सो फ़ैसिलो कर हज़रत उमर थो चए मुंहिंजो क़बूल थो चए हाओ जे अला मकान कुमा बीहो पंहिंजी जाइ ते ॿई बीही रहिया पाण अंदरि विया तलवार खणी आया ॿाहिरि निकिरी फारूक आज़म थो चवे जेको मुंहिंजे ढोलण मुहम्मद जो फ़ैसिलो क़बूल न कंदो मुंहिंजो फ़ैसिलो ही आहे ठका जो तलवार कढाई उन गासलेटीअ जी मुंडी लही पई तुंहिंजे जहिड़े रहण जो हक़ कोन्हे मुस्तफ़ा जे फ़ैसिले खे रद्द करण वारो मोह भलो आहे अची हुन जा माइट वहाबी उथिया खोड़ वेठा हाथ न साईं घोड़ाड़े मुस्लमान गासलेटी मरी पियो हुन लाश खणी नबी वटि साईं मोमिन मारे विधई नबी साईं कावड़जी पियो डमिरजी पियो छो मुस्लमान मारी वठी अचो उमर खे हज़रत उमर खे वठी अचनि था हेॾो हज़रत उमर आयो आहे हेॾो जिब्रील आयत खणी आयो आहे फला व रब्बिक ला युमिनून ओ मुंहिंजा मुहम्मद मुस्तफ़ा अबू हज़रत उमर मोमिन कोन मारियो आहे उमर जी तलवार मुनाफ़िक खे मारियो आहे मोमिन उहो हूंदो आहे जो तो मुहम्मद खे हाकिम मञींदो आहे अल्लाह ताला तहां असांखे नबी पाक सां इश्क मोहब्बत नसीब फरमाए सरकार जो प्यार नसीब फरमाए आका नामदार खे असां हाकिम मञूं ऐं बा अख्तियार हाकिम मञूं पोइ ईमान ताज़ो